नासिनवा के ॿुधाईंदालू त गंबड़ प्रेस क्लब में सीनियर सहाफ़िन जी सहाफ़ती ख़िदमतुनि जे एवज़ रोशन अली मलिक, ज़ुबैर अहमद पीरज़ादा अलादाद उजण जे मान में रिहाण जो प्रोग्राम रखियो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे किशोर कुमार। जी तो नाज़रीन, इन वक्त असां गंबड़ प्रेस क्लब में मौजूद आहियूं, जिते जेको आहे सीनियर सहाफ़ी रोशन अली मलिक, ज़ुबैर अहमद पीरज़ादो ऐं अलादाद उजण जे मान में इते मनता एवार्ड तकरीब सां गॾु रिहाण पिणु कयो पियो वञे। अचो ते मौजूद जेके सीनियर सहाफ़ी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। का बि दोस्त असांजा आहिनि उन्हनि खे इहो मैसेज वञे थो त तव्हां सीनियरनि जी इज़त कयो ऐं ॿियनि दोस्तनि खे बि जेको आहे तव्हां अहिड़ो ई मान ॾियो। जेके रहिजी विया आहिनि असां सीनियर दोस्त, उन्हनि सां मिरियाणियूं मचायो, उन्हनि खे बि जेको आहे इज़त ॾियो। असांखे जेको अॼु अची एवार्ड ॾिनो वियो आहे, उन सां गॾु जेको आहे मोहबतूं ॾिनियूं वियूं आहिनि, रिहाण मल्हाई वई आहे, उनजे लाइ आउं प्रेस क्लब गंबड़ जे सदर ऐं जनरल सेक्रेटरी ऐं उनजे सॼे सथ जो शुक्रगुज़ार आहियां। ऐं उन्हनि इहो जेको आहे पहिरीं हिकिड़ी सुठी रवायत क़ाइमु कई आहे, आईंदा भी जो है सो पानी कोशिश जारी रखना। जो सीनियर रहता है वो अपने सीने का राज दूसरी नस्ल को ट्रांसफ़र करता है, और ऐसे ही अगर नहीं करेगा तो एक अगर सहाफ़ी तो एक ही रहेगा, दूसरा कहाँ से पैदा होगा। इसलिए ये बहुत अच्छी रवायत कायम की है। प्रेस क्लब मुबारकबाद की मुस्तक है। मां शुक्रगुज़ार आहियां किशोर कुमार जो, हफ़ीज़ मंगी जो, उनजे मुकमिल बाडीअ जो, सफ़दर सते जो, सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। त हुननि असांखे मूंखे रोशन मलिक साहब खे या भा अलादाद खे इहे एवार्ड ॾिना आहिनि। ऐं मूंखे उन सां गॾोगॾु वॾे में वॾी ख़ुशी हिन बाडीअ जी इहा थी आहे जेको 4-5 साल अॻु मां हिन हाल खे मरहूम अलीगुल सां मनसूब करणु पियो चाहियो, उहो हाल किशोर कुमार या हिन मुकमिल बाडीअ जे ताउन सां उहो हाल बि क़ाइमु थी वियो ऐं उनखे अलीगुल वंडियर जे कॉन्फ्रेंस हाल तौरु मनसूब कयो वियो आहे। मूंखे तमामु इंतिहाई ख़ुशी थी आहे। मां हिन दोस्तनि जो शुक्रगुज़ार। अॼु असां गंबड़ में जेको पंहिंजो प्रेस क्लब जे अंदरि अलीगुल जेको आहे सो हाल जो इफ़्ताह हुयो, त उन में ई तकरीब थी आहे ऐं उन में असां पंहिंजे सीनियर्स खे जेको मान ॾिनो आहे। असां पंहिंजे मोहतरम रोशन मलिक साहब या ज़ुबैर अहमद पीरज़ादो अलादाद उजण खे अॼु जेको रिहाण करे ऐं मान बख़्शियो आहे, उनखे एवार्ड्स ॾिना आहिनि। मां सम्झां थो त इहो जेको सेरो आहे गंबड़ प्रेस क्लब जो आहे। गंबड़ प्रेस क्लब हिकु तारीख़ी हिकिड़ो रस्म जेका आहे सो करे ऐं ज़िंदा हुजण जे माना सूरत में सहाफ़िन खे, पंहिंजे सीनियर सहाफ़िन खे मान ॾिनो आहे। त असां जेको आहे सो जॾहिं असांजा सहाफ़ी दुनिया छॾे वेंदा आहिनि पोइ असां उनखे यादि कंदा आहियूं। पर गंबड़ प्रेस क्लब जेको अमल कयो आहे ऐं उनखे ख़राज तहसीन पेश कयां थो। असां वटि रवायत रही आहे त मुंहंनि ते मेड़ा कंदा आहियूं, जहिड़नि सां जहिड़ा कंदा आहियूं। पर ही पहिरीं जेको आहे दफ़ो असां ॾिसूं था त सहाफ़ी प्रेस क्लब गंबड़ जा असांजे सीनियर सहाफ़िन सां रिहाण रचाइनि था ऐं जिन अधु सदी पंहिंजी जेका आहे सहाफ़त जे फ़र्ज़ सां जेका आहे निभाई आहे। मलिक रोशन, ज़ुबैर पीरज़ादो साहब ऐं अलादाद इहे वॾा नाला आहिनि असांजे हिन इलाइक़े जा ऐं सिंध लेवल ते हिननि जेको आहे ॾुख सुख सही तमामु जेके आहिनि सहाफ़त सां निभाउ कयो आहे। मूंखे ख़ुशी थी आहे प्रेस क्लब गंबड़ जे सदर किशोर कुमार ऐं संदसि टीम खे मुबारकूं हुजनि जिन सीनियर्स जी तमामु घणी इज़त कई आहे ऐं इहो रवाज विधो आहे। आईंदा बि अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि। जी त नाज़रीन, हिते मौजूद जेके सीनियर सहाफ़ी हुया उन्हनि पारां जेको आहे पंहिंजा वीचार वंडींदे इहो चयो आहे सहाफ़त हिकु अज़ीम पेशो आहे, उन सां सचाई करणु सभिनीनि जो फ़र्ज़ु आहे। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ TV न्यूज़, गंबड़।